अमेरिका में हिन भेरे कहर जी गर्मी पई आहे। इंतजामिया पारां हीट वेव जी एडवाइजरी जारी कई वई आहे। इन बावजूद माण्हू कैलिफोर्निया जे रेगिस्तान में घुमण लाइ वञी रहिया आहिनि। अमरीका जे ओभर वारनि इलाइक़नि में हीट वेव जारी आहे। कैलिफोर्निया जे रेगिस्तान में गुज़िरियल सूमर ते गर्मी पर 53 डिग्री ताईं पहुची वियो हो। अमरीका में 11 करोड़ खां वधीक माण्हुनि लाइ हीट वेव जी एडवाइजरी जारी कई वई आहे। कैलिफोर्निया जे हिक रेगिस्तान में कहर जी गर्मी सबब हिक इलाइक़े खे डेथ वैली पार्क जो नालो ॾिनो पियो। हिन इलाइक़े खे डेथ वैली जो नालो ॾियण जो हिकु ख़ासि कारण आहे। हिन रेगिस्तानी इलाइक़नि में हिकु भेरो गर्मी पर 56 डिग्री रिकॉर्ड कयो वियो हो, जेको दुनिया में हेल ताईं सभ खां वधीक आहे ऐं ताज़ी हलंदड़ हीट वेव मां लॻे थो त उहो रिकॉर्ड बि टुटी वेंदो।